जमहूरियत लाइ जान जो नज़रानो ॾींदड़ शहीद बेनज़ीर भुट्टो खे सर सलाम पेश करियूं था। मुल्क में जमहूरियत ख़ातिर पंहिंजी जान जोखिम में विझी अज़ीम क़ुर्बानी ॾींदड़ शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे संदसि 13वीं वरसी जे मौक़े ते सुर्ख सलाम पेश करियूं था ऐं चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं बाग़ी नाइक बिरोई खे अवाम जी ख़िदमत कंदे मुबारक पेश करियूं था। पारां आज़ाद शेख, इनायत बिरोई, नूर बिरोई, ज़ैब बिरोई, रियाज़ बिरोई, नेमत बिरोई, वकार बिरोई ऐं हैदराबाद जो बाशऊर आवाम। सफ़र में वो साथी असांजे मुआसी, सफ़र में वो साथी तमाणी द मंज़िल पंहिंजा ढोल